उडेरुलाल खैबर में दारुल फलाह ट्रस्ट जामिया फातिमा ज़हरा में ख़त्म बुखारी शरीफ ऐं तकमील कुरान शरीफ के प्रोग्राम में मेहमान ख़ुसूसी मनाज़िर इस्लाम शेख अल हदीस हज़रत मौलाना डॉक्टर मंजूर अहमद मेंगल ऐं मोहतमम जामिया सिद्दीकिया कराची मुफ्ती ख़ालिद मोहतमम दारुल उलूम इस्लामिया हाला ऐं उलमाए कराम मां हज़रत मौलाना अब्दुल कुद्दूस जामिया अल मारूफिया मटियारी हाफ़िज़ उमर अहमद कराची नात ख्वां हाफ़िज़ मोहम्मद उस्मान मीरजत जिन शिरकत करे तक़रीरूं ऐं नात पेश कया विया। प्रोग्राम में आयल ख़ुसूसी मेहमान सैयद हाजी जलाल शाह जामोड सारंग मंगवाणो ऐं खैबर शहर जो वडेरो रसूल बख्श खैबर जमियत उलमा इस्लाम सालार सलीम सिंधी अरफान शाह ऐं ॿियनि शिरकत कई। प्रोग्राम के दारुल फलाह ट्रस्ट ऐं जामे जे मोहतमम मुफ्ती अहमद ख़ान सेतो जिन चयो त हिन अदारा खे 16 साल हली रहिया आहिनि। हिन जे मरकज़ ऐं 14 शाख़ुनि में दर्स मुकमल निज़ाम आला आलमाए हिफ़्ज़ नाज़रा दर्स दीन तालीम बलगात ऐं असरी उलूम जे 64 क्लास आहिनि जंहिंमें 2477 तालिब ऐं तुलबा ज़ेर तालीम आहिनि। उन जी ख़िदमत लाइ 86 मौलिम ऐं मौलिमात ऐं 13 इंतिज़ामी उमर मुक़ररु कया विया आहिनि। हिन ख़त्म बुखारी शरीफ जी तक़रीर में 23 आलिमात 10 हाफ़िज़ 193 नाज़रा कुरान शरीफ मुकमल करण जो शामिल कया विया आहिनि जंहिंमें छोकिरा ऐं छोकिरियूं आहिनि जिन जी दस्तार फ़ज़ीलत जी तक़रीब पिणु थी गुज़री। हिन दारुल फलाह ट्रस्ट में पढ़ंदड़ छोकिरा ऐं छोकिरियूं उन्हनि समेत उन्हनि जा वालिदैन ख़ुशि नसीब आहिनि जिन पंहिंजे औलाद खे दीन जी तालीम ऐं क़ुरान जे ज़ेवर सां नवाज़ियो। अल्हम्दुलिल्लाह असांजे अवल खां ई इहा ख़्वाहिश आहे त वधि खां वधि ॿारनि खे दीन जी तालीम सेखारियूं। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।